त हर गुंडे जो जेको ओट आदर हमेशह उनजी इहा कोशिश रहंदी आहे त इस्लाम जो नालो हुजे, तव्हांजो सुभाणे मसइलो थिए मां क्लियर उन्हनि खे ॿुधायां ही ॾिसो इस्लाम जो हुकुम हिन बाबति ही आहे। ऐं इन मां ॿियो जेको तव्हां असांखे सम्झाणी मिले थो पियो त मुफ़्तिन जिन मौलविन इमाम जे क़त्ल जो फतवा जारी कयो त तव्हां असांखे इन्हनि मौलविन जे किरदार मां उन्हनि मुफ़्तिन जे किरदार मां समझ में अचे थो पियो त हर ॾाढ़ी ऐं पटके वारो हक़ ते न हूंदो, कुझु यज़ीद सां बि गॾु हूंदा आहिनि ऐं कुझु पंहिंजे उन वक़्त जे सुठनि माण्हुनि जे ख़िलाफ़ फतवाऊं बि जारी कंदा आहिनि। जीअं इमाम खे उन्हनि माफ़ न कयो तव्हां असां केरु थींदा, इमाम खे माफ़ न कयो अलाह वारा उन्हनि जे फतवाउनि खां कीअं महफ़ूज़ रहंदा। अॼु ताईं काज़िन ऐं मुफ़्तिन जो जेको कलम हमेशह मज़लूम माण्हुनि ते जेको आहे हलियो आहे, काज़िन ऐं मुफ़्तिन जे कलम हमेशह ग़रीबनि हक़ वारनि खे ड्राहे फिटो करे छॾियो आहे। हिकु सम्झाणी त गुंडो इस्लाम जो पासो वठंदो आहे, ॿियो